أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: يا أيها الناس كلوا مما في الأرض حلالا طيبا واشكروا لله إن كنتم إياه تعبدون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی इन आयत जे अंदर पूरी कायनात जे इंसानन के एक बेहतरीन सबक सेखारियो आ त हलाल ऐं पाक शयूं खाओ। वो अल्लाह तबारक व ताला जो शुक्र कयो जे तव्हां अल्लाह जा बाना आयो त। छा भला अल्लाह ताला खां सवाइ ॿिए कंहिं जा ख़ल्क़ियल बंदा थी सघूं था छा? कॾहिं बि न। त पोइ अल्लाह तबारक व ताला जे ॾिनल तालीम ते हर हाल में अमल करिणो आहे। जेकॾहिं न कयोसीं त उन जा नुक़सानात छा थींदा चवण जी ज़रूरत कान्हे, तव्हां असां अखियुनि सां ॾिसूं था। अल्लाह तबारक व ताला जो कायनात समूरीअ जे इंसाननि खे हुकुम ॾिनो आहे त हलाल ऐं पाक शयूं खाओ। पंहिंजे अहलो अयाल बच्चनि खे बि पाक शयूं हलाल खारायो। उनजो नतीजो छा निकिरंदो? जेकॾहिं हुक्म जी ताबेदारी कंदासीं, हलाल खाईंदासीं, पाक खाईंदासीं, बच्चनि खे खाराईंदासीं त नतीजो इहो निकिरंदो त औलाद ताबेदार हूंदी। पंहिंजा माता जेके असांजे हथ खां रिज़्क़ रोज़ी हासिल करे खाईंदा उहे असांजा फर्मा बरदार हूंदा, नेक हूंदा, सालिया हूंदा, सदोरा हूंदा। पर जेकॾहिं असां पाण ई हलाल हराम मिक्स करे खाधोसीं, हलाल खे चङी तरह हलाल करे न बल्कि पराओ पंहिंजो सभु कुझु गॾु सॾु करे खाधोसीं, मुश्तबे करे, मिक्स करे, मुशाबे करे खाधोसीं त पोइ नतीजो इहो निकिरंदो जेको अॼु तव्हां असांजे साम्हूं आहे। हर हिक जी इहा शिकायत आहे, औलाद नाफ़रमान आहे, कोई कंहिंजो चयो कोन थो वठे, वॾनि जो अदब ख़तमु थी वियो आहे, नई पोश नौजवान तबिको नंढा सभु ख़राब थी विया आहिनि। इन ॻाल्हि ते असां कॾहिं सोचियो आहे त असांजा माताहत जेके आहिनि उहे सभु बिगड़ी विया आहिनि, पर उन्हनि खे बिगाड़ण में आहिनि मेन सबबु असांजो आहे जो असां उन्हनि खे हलाल कोन खारायो आहे। असां उन्हनि खे मिक्स करे खारायो आहे। असां हलाल कमाइण में सचाई कोन कई आहे, हलाल हराम गॾु करे छॾियो आहे। थोरो जेकॾहिं नज़र फेराइजे ॻाल्हियूं कड़ियूं हूंदियूं पर शायदि सचियूं हूंदियूं। असां मां हर हिकु हलाल कमाईअ वारो जेको उहो बि आहिस्ते आहिस्ते हलाल कमाइण खां फिरंदो थो वञे। मज़दूर कम चोर थी वियो आहे, मुलाज़िम हर हिकु उहो बि गैर हाज़िर आहे, कहिड़े बि क़िस्म जो वठो गैर हाज़िर आहे। अक्सरियत मां त ईअं चवंदो आहियां, अल्लाह ताला माफ़ फरमाए, अक्सरियत जेके टोटरी हूंदा आहिनि कमाइण न चाहींदा आहिनि, चवंदा आहिनि घर वेठे मिड़ई पघार मिले, उहे सरकारी ड्यूटी ॻोल्हींदा। अक्सर करे ईअं ड्यूटी बि न कयूं, जेकर वेठा हुजऊं, वेठे खाऊं। भाई अल्लाह तबारक व ताला फरमायो आहे जे तव्हां मुआशिरो बहितर चाहियो था, घर ॿार अहलो अयाल तव्हां ताबेदार पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ सदोरो चवण वारो चयो वठण वारो चाहियो था त पाक खाओ, हलाल खाओ। बिना महिनत जे जेका शइ कमाई जेका मिलंदी आहे उहा किथां थी पाक ऐं हलाल? अक्सरियत ईअं थी वई आहे त सरकारी ड्यूटी चङा बि आहिनि उन्हनि में, ईअं कोन्हे त सभु, अक्सरियत ईअं थी वई आहे टोटरी सरकारी ड्यूटीअ जे कढनि त कम न कबो मिड़ई पघार मिलंदी। वरी उन्हनि में कुझु जेके चङा उहे प्राइवेट ड्यूटीअ जे कढ, जेके चङड़ा आहिनि उहे पंहिंजो धंधो कारोबार कंदा, महिनत कंदा। हर माण्हूअ खे खोट खाई वियो आहे, हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु न रहियो आहे, बसि किथां बि अचे रुॻो अचे। उनजो नतीजो इहो आहे त हर घर में ताबेदारी ख़तमु आहे, हर घर में वालिदैन पाण ई अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जा पाबंद कोन्हनि त औलाद उन्हनि जो पाबंद किथे थींदो? अल्लाह ताला इन जे करे इंसानियत खे मुआशिरो बहितर बनाइण जो बहितरीन सबक़ सेखारियो। या अय्युहन्नास, ए इंसानो
जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो मुआशिरो तव्हांजे मर्ज़ीअ मुताबिक़ पैदा थिए, तव्हांजो माहौल, तव्हांजो पाड़ो, तव्हांजो घर, तव्हांजे चौधीवारी तव्हांजे ताबेदारीअ, तव्हांजे मर्ज़ीअ, तव्हांजे सोच मुताबिक़ हुजे त मुंहिंजो हिकिड़ो नुस्ख़ो यादि रखो, कुलू मिम्मा फिल अर्ज़ि हलालन तय्यबा, हिन ज़मीन में जो कुझु असां ख़ल्क़ियो आहे उन मां हलाल ऐं पाक शयूं खाओ। ॿी जॻह ते त अल्लाह ताला ईअं बि फरमायो, वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, शैतान जे विखुनि ते न हलिजो। शैतान सेखारींदो तव्हांखे खुर्द बुर्द करणु, खिल्त मिल्त करणु, नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं करे मिड़ई पेट भरणु। न न न, वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, इहो तव्हांजो पधरो दुश्मन आहे। पोइ जिन इन आयत ते अमल कयो, उन्हनि जो औलाद अहिड़ो सदोरो थियो, अहिड़ो सदोरो थियो, दुनिया उन्हनि जो नालो वॾे अदब ऐं एतिराम सां वठी करे उन्हनि जी ताबेदार थींदी आहे। हज़ारों अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। हिकिड़ो ॿ मिसाल ॾियां। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जंहिं किताब बुखारीअ जो लिखियो आहे, इन बुखारीअ किताब जी हैसियत इस्लामी किताबनि में अव्वल बाद किताबिल्लाहि ताला बुज़ुर्गनि लिखियो आहे। क़ुरान पाक खां पोइ ॿिए नंबर ते दर्जो इमाम बुखारी जे किताब बुखारीअ जो आहे। इहो बुखारी केरु हो? असुल नालो मुहम्मद अथसि, असांजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुशाबे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उनजो पीउ इस्माइल, मोहम्मद इस्माइल, एॾो नेक ऐं परहेज़गार माण्हू हो, मुत्तक़ी ऐं परहेज़गार, आलिम साले हो। उन वटां अबू हफ्स शागिर्द जेको पैदा थियो, उन लिखियो आहे पंहिंजे किताब में त मुंहिंजे उस्ताद मोहम्मद इस्माइल जे वफ़ात जो जॾहिं वक़्तु हो, मां उनजी ख़िदमत में हाज़िर थियुसि। मूंखे चवणु लॻो त पुट, मुंहिंजी जेका कमाई आहे निज जो हलाल आहे, हिकु रुपयो बि उन में हराम जो न आई, बल्कि मुश्तबे बि न आई, जेको मुशाबे हुजे हराम सां, अहिड़ो हिकु रुपयो हिकु दिरहम बि न आई। त पोइ इंशा अल्लाह ताला मुंहिंजे इन हलाल कमाइण ऐं हलाल एहतियात सां हराम खां हलाल खे जुदा करण जो जेको एहतियात हो, इंशा अल्लाह ताला उन जा नतीजा बि इहे निकिरंदा सुठा। वफ़ात करे वियो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हेॾां पैदा थी चुको हो, बचपन में ई पीउ वफ़ात करे वियो, यतीम थी वियो इमाम साहब। हाणे नंढो हो त उनजे अखि जो, हिकिड़ी अखि जो नूर रोशनी ख़तमु थी वई। हाणे घरवारी इमाम साहब जे वालिद साहब जी, इमाम साहब जी अम्मा, हिकु बेवा औरत, ॿियो ॿारु हिकिड़ो सो बि अखि खां मारूम थी वियो, काॾे वञे कीअं करे। ख़ूब हिन जे दवा दारूं जो बंदोबस्तु कयईं, फ़ाइदो न पियो थिए। पर चूंकि पाण मुत्तक़ी ऐं परहेज़गार औरत हुई, हर रोज़ सुबुह शाम अल्लाह ताला खां रोई करे ॿाॾाए दुआऊं घुरंदी, मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजो घर वारो बि कोन्हे जंहिंसां नाज़ नख़रा करे पुट जो इलाजु करायां, पंहिंजूं ज़रूरतूं घुरां। ज़ाहिर आहे घरवारी त मुड़ुस सां ई कंदी, उहो बि कोन्हे को, कंहिंजे दर ते वञा, कंहिंजे आॾो हथु टंगियां, इहा शइ न मूंखे वॾनि सेखारी आहे, न की तुंहिंजो को हुकुम आहे, बसि पोइ तुंहिंजे आॾो ई हथु खयां अथमि। ईअं रोअंदी रड़ंदी रहंदी हुई, अल्लाह तबारक व तआला खां घुरंदी रहंदी हुई। हिकु दफ़े मुसले ते वेठे दुआ घुरंदे, इस्तिग़फ़ार कंदे, अल्लाह ताला खां माफ़ी घुरंदे, पुट जूं अखियूं ख़ुदा खां घुरंदे निंड अची वियसि। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ियारत अथसि। इब्राहिम अलैहिस्सलाम चयोसि त ओ पोड़ी, घबराए न, तुंहिंजे दुआउनि ऐं तुंहिंजे रोअण जे करे अल्लाह ताला तुंहिंजे पुट जे अखियुनि वारो नूर वापसि कयो। सुबुह जो जॾहिं नंढो इमाम बुखारी नंढो हो न, जॾहिं उथियो त अखि बिल्कुलु सही सलामती, ख़ुशीअ में बुल पियो ॾे, ठेंग पियो ॾे। अम्मा ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थी। इहा अम्मा जे मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुजण जो नतीजो आहे त औलाद जूं एॾियूं वॾियूं नेमतूं वापसि थियूं मिलनि। असां थोरो नज़र कयूं त असां जेके वालिदैन आहियूं, असां पंहिंजे औलाद जे लाइ छा कयो आहे? असां केतिरो पंहिंजे औलाद खे सुधारण जे लाइ, उन्हनि जे दुआउनि, उन्हनि जे इस्तिग़फ़ार जे लाइ केतिरो बंदोबस्तु कयो आहे? पोइ शिकायत कंदा आहियूं त असांजो औलाद सुधरियल कोन्हे। अञा ॿियो मिसाल ॾियां। इमाम साहब जे बारे में हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग लिखियो आहे, हाणे पीउ जॾहिं एॾो वॾो मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुयो, उनजी कमाई हलाल जी हुई, त बच्चा इमाम बुखारी जहिड़ा पैदा थिया। इल्मु हासिल करण जे लाइ एॾी दिलचस्पी ऐं महिनत मुहबत सां इल्मु हासिल कंदो हो। जिथे न ख़बर पवंदी हुअसि त फलाणे मुल्क में, फलाणे इलाइक़े में हिकिड़ो माण्हू आहे
जंहिंखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी रिवायत मालूम आहे, उते वञी पुॼंदो हो, सर्दी गर्मीअ जो लिहाज़ न रखंदो हो, पंधु ई पंधु वञिणो पियो त पंधु, खच्चर जे सवारी मिली वई त उन ते बि चढ़ंदो, जे न त पछाड़ी हीअं पहिरीं प्यादो पंधु बि हली पवंदो। पोइ हिन सर्दी गर्मीअ में पंधु करण जे करे हिकु दफ़े तेज़ गर्मी हुई, इल्मु हासिल करण जे लाइ सफ़र कयईं त गर्मीअ जे करे दिमाग़ ते उस ऐं गरमाइश घणी थी वई त वरी साॻो अखि जी नज़र डैमेज थी वई, कमज़ोर थी वई। हिकिड़े तबीब वटि वियो, उन तबीब चयोसि त अल्लाह ताला ख़ैरु कयो आहे, को मसालो कोन्हे, तव्हां तेज़ गर्मीअ में इहे वॾा सफ़र कया आहिनि, एहतियात कयो, तव्हां ईअं कयो त वार लहरायो, पोइ ख़ितमी हिकिड़ो गुल आहे पंसारी वटां मिलंदो आहे, उनजो लेप ठाहे करे मथे ते हणो, जीअं मेहंदी हणंदा आहियूं असां, उईअं कयईं त वरी साॻी नज़र बहाल थी वई। त मक़सदु चवण जो त जेकॾहिं पीउ माउ मुतक़ी आहिनि, परहेज़गार आहिनि, हलाल कमाइण वारा आहिनि, त औलाद बि अहिड़ो ई साबित थींदो, इमाम बुखारी जहिड़ो। सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे बारे में त तव्हां ॿुधो हूंदो त उनजो पीउ हिकिड़े दफ़े रस्ते सां पियो वियो, बुख लॻसि, दरिया मां सूफ़ लुढ़ंदो पियो आयो, उहो खणी करे खाधईं बुख जे करे। पोइ अहसासु थियो त अड़े हे त अलाए कंहिंजो किरियो हुजे, अलाए सदके जो हुजे, अलाए कंहिं माण्हूअ जो किरियो हुजे, हे त मां खाई वियुसि बुख में। हाणे दरिया हीअं पियो वहे त उबतो हुयो, वापसि वियो, चई ज़रूरु जे किथां किरियो हूंदो या को बाग़ हूंदो त बि ख़बर पवंदी। वेंदे 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 ॾिठईं त आओ हिकिड़ो बाग़ आहे वॾो, उन बाग़ जूं टारियूं दरिया जे मथां लड़कनि थियूं, उतां सूफ़ किरियो आहे, बाग़ में लही वियो त मालिक खां बख़्शायां। वञी करे उते जॾहिं पहुतो, हिकिड़ो पोड़ो शख़्स हो, उनखे चईं त दा तुंहिंजो सूफ़ बाग़ मां किरियो आहे, पाणीअ में लुढ़ंदो वियो आहे, मूंखे रस्ते में बुख हुई, सो मूंखे हथु आयो आहे, बेख़बरे मां खाई विया, मूंखे माफ़ु कर, या मूंखां उजरत वठो हुनजी। त उहो बाग़ वारो सोचणु लॻो त हिन एॾो नेको आहे जेको अलाए किथां सूफ़ लुढ़ंदे मिलियो अथसि, खाई वियो आहे, वरी मूंखां बख़्शाइण हक़ु ॾियणु आयो आहे, इहो आम माण्हू नथो लॻे। चईंसि मां बख़्शींदोमांइ पर हिकिड़े शर्त सां। चईं ॿुधाए भला शर्त, क्योंकि हिनखे माफ़ी वठणी जो हुई त पोइ शर्त बि मञिणो आहे। चईंसि त मूं वटि हिकिड़ी छोकिरी आहे, उहा निकाह में ॾींदोमांइ, अथई अखियुनि खां अंधी, हथनि पेरनि खां टुंडी ऐं मंडी अथई, ज़बान खां गूंगी अथई, अखियुनि खां अंधी अथई, निकाह में क़बूल कंदे त पोइ माफ़ी ॾींदोमांइ, न त बसि। हैरान थी वियो, चईं सूफ़ खाधुमि या को ज़िंदगीअ लाइ झंझट ॻिचीअ में विधुमि, सिर्फ़ु अंधी हुजे हा त बि ठहियो, सिर्फ़ु टुंडी मंडी हुजे हा त बि ठहियो, सिर्फ़ु गूंगी हुजे हा त बि ठहियो, सभु हिक में मां कयां काॾे। हुन चयोसि माफ़ी न ॾींदोमांइ, न त मजबूर थी करे, चूंकि अल्लाह ताला जा ॾाढो सुरख़ुरू थियण जो नज़रियो हुउसि न, माफ़ी वठणी हुअसि। चईं इहा बि क़बूल आहे, रुॻो माफ़ु कर। पोइ जंहिं महिल निकाह थियो, हुनखे पाण आहे छोकिरी ॾिनई त सही सलामत सेबती सुहिणी हसीन जमील। चईं अदा तूं भुलियो ऐं मूंखे चई अंधी मंडी टुंडी गूंगी, हे त सही सलामत आहे। चईं अदा तूं सम्झो कोन हो, अंधीअ मां मतिलबु इहो त हिन पंहिंजे अखियुनि सां कंहिं ग़ैर मर्द खे न ॾिठो आहे, गूंगी हीअं त हिन जे ज़बान मां कंहिं माण्हूअ लफ़्ज़ न ॿुधो हूंदो, टुंडी मंडी हीअं त न कंहिं ग़ैर मर्द सां कंहिं ग़ैर शइ खे हथु टच कयो अथई, न के घर खां ॿाहिरि निकिती आहे, अहिड़ी पाक साफ़ आहे। हाणे इन जोड़ मां जेको बच्चो पैदा थियो, उहो सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजा पीउ ऐं माउ परहेज़गार थींदा, उन्हनि जो औलाद बि अहिड़ो थींदो। तव्हां असां हाणे थोरो पाण ते थोरी नज़र रखूं, असांजूं कमायूं कहिड़ियूं आहिनि, असां औलाद खे नमूने तौर ते छा करे ॾेखारियो आहे, छा कयो आहे। असां पाण ई हुकूमत अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जा नाफ़रमान आहियूं, त असांजो औलाद बि त ओड़ो ई हूंदो। ऐं असां पाण हलाल हराम जो फ़र्क़ु कोन था कयूं, त पोइ असांजो औलाद बि ओड़ो ई हूंदो। क़ुर पाक में अल्लाह ताला सबक़ु सेखारियो आहे, जो मुआशिरो बहितर खपेव, पुरसुकून ज़िंदगी चाहियो था त हलाल खाओ, पाक शयूं खाओ, इन कुन तुम इय्याहु ताबुदून, जे उन रब जा बंदा हो त। अल्लाहु अकबर, वॾा लफ़्ज़ आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।